निशो बेगम माज़ीअ जी मक़बूल अदाकारा आहे ऐं पंहिंजे माज़ीअ में बोल्ड अदाकारा तौर सुञाती वेंदी हुई। हिन इंकिशाफ़ कयो आहे त अॼु बि माण्हू खेसि शादीअ जी आछ कंदा आहिनि। निशो बेगम जो मुड़ुसु 2017 में लाॾाणो करे वियो हो। तंहिंखां पोइ खेसि प्यार मोहबत ऐं शादीअ जूं आछूं थी रहियूं आहिनि। अहिड़ो इंकिशाफ़ हिन पंहिंजे यूट्यूब वीडियो में कयो आहे। अॼुकल्ह हर पासे वॾी उमिरि जी औरत सां शादी करण जे हवाले सां ॻाल्हियूं थींदियूं रहंदियूं आहिनि ऐं इहो ॾिठो वियो आहे त वॾी उमिरि जी औरतुनि जूं नौजवाननि सां शादियूं थी रहियूं आहिनि। निशो बेगम खे बि अहिड़ियूं ॻाल्हियूं पसंदि आहिनि, पर हू सम्झे थी त इहो असुल ज़िंदगीअ में मुमकिन नाहे। अदाकारा मूजिबि हिन उमिरि में बि माण्हू मूंखे ॾाढो पसंदि कंदा आहिनि, तंग कंदा आहिनि ऐं शादीअ जी आछ करे छॾींदा आहिनि। संदसि चवणु हो त माज़ीअ में संदसि शादियुनि ऐं लाॻापनि जूं ॻाल्हियूं कयूं वेंदियूं हुयूं, पर हाणे बि शादियुनि ते ॻाल्हाईंदा आहिनि। हिन इंकिशाफ़ कयो त हाणे बि माण्हू खेसि चाहींदा आहिनि, खेसि तंग कंदा आहिनि ऐं साणुसि भोॻ कंदा आहिनि। संदसि चवणु हो त अदाकाराउनि ऐं अदाकारनि जी शादियुनि जूं ॻाल्हियूं करण का नई ॻाल्हि नाहे। अहिड़ा अफ़वाह पखेड़ण खां पोइ या त शोबिज़ शख़्सियतूं तंग अची शादी करे छॾींदियूं आहिनि या वरी वेचारा हर भेरे शादीअ जी तरदीद कंदा रहंदा आहिनि। शादी ऐं प्यार जूं ॻाल्हियूं हर उमिरि में सुठियूं लॻंदियूं आहिनि। मूंखे बि इहे ॻाल्हियूं पसंदि आहिनि, पर हक़ीक़त में ईअं थियणु मुमकिन नाहे। हिन चयो त माण्हू मूंसां शादी करण लाइ पोयां पइजी वेंदा आहिनि, पर मुंहिंजो हाणे शादीअ जो को इरादो नाहे। मां शादीअ जी आछ कंदड़नि जा नाला बि न ॿुधाईंदसि। यादि रहे त निशो बेगम जो मुड़ुसु काज़िम पाशा 2017 में दिलि जे मर्ज़ सबबि 65 वरियनि जी ॼमार में लाॾाणो करे वियो हो। उन खां अॻु बि अदाकारा 2 शादियूं कयूं हुयूं जेके तलाक ते ख़तमु थियूं हुयूं।